अस्सलाम वालेकुम यूट्यूब दोस्तो, उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा खेत सां। मां हिन वक़्तु पंहिंजे ॻोठु आहियो आहियां पंहिंजी ज़मीनुनि ते। अॼु 2 अगस्त आहे। इहे असांजियूं ज़मीनूं तव्हां पोयूं ॾिसो था, इहे हिन महिल रुंबिजी वेंदियूं आहिनि, पर सबबु छा आहे त पाणी हिन दफ़े तमामु लेट आयो आहे। लेट जो मतिलबु हू ईंदो आहे 5 खां 6 मई, पर हिन दफ़े जेको पाणी आयो आहे असां वटि, उहो आयो आहे 15 जुलाई जून ते। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त माना 1.25 महीनो लेट जे करे हिन महिल ज़मीनूं असांजूं ईअं पयूं थियूं। तव्हां ॾिसी सघो था चओ तरफ़ किथे बि को आसार नथो अचे कंहिं बि रोंबे जो या कंहिं ज़मीन जी तयारी जो। सदाईं इहे लेट थींदा, पर इहो असां वटि हिकिड़ी ॿी लालच बि असां वटि आहे त असां वटि चाइनीज़ हाइब्रिड ॿिज आहिनि, जेके बाद जीअं देरि कंदव तीअं उपत भली लहंदी, छो त उहो थधि जो ॿिज आहे। असां वटि मौसमियात तब्दीली जे करे, ग्लोबल वार्मिंग जे करे, या जेका क्लाइमेट चेंज थियो आहे उन सबब जे करे बि असां वटि गर्मी माना हाणे शुरू थिए थी, न त अगस्त में मौसम भली थींदी। ऐं अगस्त में चवंदा आहिनि त हर शइ फूलार बि आहे, हर शइ गोंच कढंदी आहे, हर शइ तयारु थींदी आहे। जेका बि साई सावला ॿिज आहे, वण आहिनि, अगस्त में तयारु थी वेंदा आहिनि। पर असां वटि जीअं त हिन महिल लेट आहे, जे ईअं लेट रही त हर साल थींदी आई त पोइ असां वटि उमेदु न आहे त को सारियूं थींदियूं ऐं असांजो हारी ख़ुशहाल थींदो। मूंखे कोन थो लॻे, छो त हर साल देरि हिन महिल बि माना सभु कंहिंखे वठ पक लॻी पई आहे त असां कयूं, असां अॻ में रुंबियूं, असां पाणी छॾियूं। ईअं पाणी ते मसइला बि थियनि था, मोहमारियूं बि थियनि थियूं। फ़िलहालु त अमुन आहे, अहिड़ो त को इम्कानु कोन्हे को, पर छा आहे त इहो त माना हिकिड़ी पाण में वेठा आहिनि, हिक ॿिए सां सहप आहे, पर केसीं ताईं। हीअ वॾी नाइंसाफ़ी आहे। मथे वञ त जेके आपाशी आहिनि, अमलदार आहिनि, या जंहिंखे दारोगा चवंदा आहिनि, उहे वरी ॿ रुपया खाइण जे करे चवंदा आहिनि त असांखे पैसा ॾियो त असां पोइ वरी तव्हांखे पाणी छॾियूं। हिते कुझु पाणी आयो आहे, दोस्त हिकिड़ो रोंबो पियो थो करे। हिन महिल मां पंहिंजे ॻोठु, हिन महिल टाइम आहे 7 वॻा। सपोर्ट कयो, लाइक कयो मुंहिंजे चैनल खे।